सर नानक वीचारो नंढपण खां वठी असां ईअं ॾिसूं था चांवर छोला खोले स्कूल खणी वेंदो वीचारे जा न हलंदा बची पवंदा अची मोटी परेशान थी घर बि वीचारे जो बरसातुनि में किरी पियो उहो बि जुगो कोन्हे हाणे हिन सीउ पारे में काॾे वञे किथे वेही वञे वीचारो बसि पोइ राति जो ॿाहिरि ॿाहिरि वेहंदो आहे सॼी राति वेठो रहंदो बि आहे सोचींदो बि आहे त अलाह साईं जेके ॿाॾाईंदो आहे वेठो त मां छा कयां काॾे वञां। हिन सां मजबूरी आहे न हिनखे औलाद आहे न छा न हिन ताईं ॿाहिरि ई आया आहिनि त को ॾुख में आहे या सुख में हिन जी इहा ई ज़िंदगी आहे ॿिलियुनि ऐं पखियुनि जी मदद करणु। कम से कम हिनखे 20 साल थी विया आहिनि जेको इहो हिन रेड़ीअ मां गुज़र सफ़र कंदो आयो आहे पर हिन ग़रीब खां कंहिं हाल अहिवाल बि न वरितो आहे हिनखे संदा ॿाहिरि बि छॾिया आहिनि अकेलो ई आहे जंहिंखे 20 साल थी विया आहिनि इहा ई रेड़ी हलाए गुज़र सफ़र कंदो आहे 2-250 पेट में कमाए पेट में खाईंदो आहे। उनखे घरवारी भी छॾी वई भाउ भी छॾी वियो उनखे फ़िलहाल घर भी कोन्हे वधीक ही वीचारो हिते हिन जी शादी बि थियल आहे पर हिन जी घरवारी जेकी आहे ॻोठ खां ॿाहिरि रहंदी आहे छाजे करे गुरबत जे करे हिन जे करे सो हिन जो हीउ जेको अबाणो घरु आहे पीउ जो घरु आहे हिन जो पुराणो उनजे करे ही हिते वेंदो आहे ऐं परियां हिकिड़ो हिन हाणे फ़िलहाल जेको छत अथसि कखई छत अथसि हुन में वेठो आहे। हिन जो गुज़र सफ़र असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त असां मुस्लमाननि में इहो आहे जो कोई ग़रीब हुजे भाउ या अमीर हुजे विहारींदा गॾु आहियूं। हिननि दीवाननि में इहो आहे जो माना जेकॾहिं पैसो आहे त भाउ आहे जे पैसो न आहे त भाउ न आहे। एतिरो त हे ग़रीब आहे जो बरसाति में हिन जूं जॻहियूं ॿॻायूं किरी पयूं आहिनि उहा बि ग़रीब न ठाराए सघियो आहे बसि शाबत अथसि 2 ॿिलियूं अथसि 2 कुता अथसि जंहिंजी ख़िदमत बि कंदो आहे पंहिंजो पेट बि पालंदो आहे।